भाभी काॾे हवे? भाभी आयो की हली हवे? कॾहिं त ढंग जो ॻाल्हायो, जॾहिं ॻाल्हाईंदव हली हव, निकिरी हव, उॾामी हव। हे तरीक़ो आहे? सभु हली वञनि, खाली तव्हां रहिजो हिन दुनिया में। न भाभी हली हव माना हो आरती बारतीअ ते वञो जो था घड़ी घड़ी इच्छाऊं घुरण भॻवान खां। इच्छाऊं घुरण न वेंदी आहियां, मां सेवा कंदी आहियां। हा सेवा त माना सेवा जाम ई कंदा आहियो न तव्हां, केॾा प्यारा आहियो न भॻवान जा। जल्दी ॿुधायो छा कमु अथव, टाइम कोन्हे मूंखे, लॾूं थी ठाहियां। लॾूं था ठाहियो? वरी शिकिली लॾूं वांगुरु थी अथव तव्हांजी ठाहे मुंहिंजो मतिलबु आहे कहिड़ो लॾूं था ठाहियो? बूंदी जो, अटे जो, चांहि पत्ती जो लॾूं ईंदो आहे? अकुल कहिड़ी डायरेक्शन में थो वञे तव्हांजो? कोटीअ जो ई ठाहींदमि न। अलाए हुन ॾींहुं त ॿियो ठाहियो हुयव न, हिकु ॾींहुं अटे जो, हिकु ॾींहुं बूंदी जो, हिकु ॾींहुं नारियल जो, हिकु ॾींहुं मोदक, हिकु ॾींहुं जलेबी, हिकु ॾींहुं ॼमूं, हिकु ॾींहुं पेड़ा, हिकु ॾींहुं सीरो, हिकु ॾींहुं मालपुड़ा, हिकु ॾींहुं मूंग दाल जो हलवो। वाह भाभी वाह, सच्चा भक्त आहियो तव्हां। हा गणपति बप्पा साल में हिकु दफ़ो त अचनि था। भाभी पोइ प्रसाद में बि हलाईंदा हूंदव न कि पाणी था खाओ? अलाए फुकियल था लॻो पहिरियों खां। प्रसाद में ई हलाईंदी आहियां मां, तव्हां वांगुरु न आहियां। छो मां खीरनी ठाहे आयमि न हुन ॾींहुं। हा यारनि ॾींहंनि में हिकु ॾींहुं खीरनी खणी आयव, ॿुधाईंदव सॼी बिल्डिंग में खाओ खीरनी खाओ। खाधव खीरनी खाधव? मां ठाही थी माव। भाभी तव्हां मुंहिंजी बेइज़ती था कयो, मां ईअं करे सघंदी आहियां? तव्हां मुंहिंजी एॾी पकी साहेड़ी आहियो। ॿुधायो छा खपेव? अॼु छा ॾियांव? मसालो ॾियांव? न खपे मसालो। टमाटा ॾियांव? भिंडियूं? वठी आयव घोट मुंहिंजो। मेहा शिमला मिर्च, अदरक, कड़ी पत्तो, चांहि, कॉफ़ी, खीर, कचो खीर, ॾही रायतो। तव्हां मूंखे माना घुरणाणी सम्झो अथव या? भाई ईंदी त घुरंदी कुझु न कुझु। मां ईअं चई सघंदी आहियां भाभी? मूंखे दिलि थी थिए तव्हांखे कुझु खाराइण ते। हा पोइ काई ठहियल भाॼी खारायो न। अच्छा तव्हांजे घर में त कुझु ठहियो ई न हूंदो। तव्हांजी सुबुह जो नाश्तो त बिल्डिंग जी गणपतिअ ते, मंझंदि जी रोटी ॾेराणी जी गणपतिअ ते, राति जी रोटी निणानी जी गणपतिअ ते। भाभी इहो ढंग आहे तव्हांजो मूंसां ॻाल्हाइण जो? न ॻाल्हाईंदा कयो मूंसां? न भाभी पाण सुठो आहे नी, तव्हां निभायो था माण्हुनि सां। असांखे वणंदो आहे बाबा सभिनी सां निभाइण। अच्छा भाभी पोइ लॾूं घणी देरि में ठही वेंदव? कलाकु खनि त लॻंदो न? भाभी उहो छा आहे न, असांजे दुकान जे पासे में मंदरु आहे न, उते बि गणपति रखी अथऊं। त उन ॾींहुं मां वई हुअमि न, त मां उन्हनि खे चई आई मान कि मां बि न 20 खनि लॾूं ठाहे ॾींदीमांव तव्हांखे। हा सुठो आहे न। हा त भाभी तव्हां ठाहियो ई था त 20 एक्स्ट्रा ठाहे छॾियो न, हो छा आहे उते खणी वेंदमि न मां। तव्हां चई आया आहियो त तव्हां ठाहींदव न लॾूं। साॻी ॻाल्हि आहे न, हाणे तव्हां बिल्डिंग लाइ त ठाहियो ई था, त 20 खनि एक्स्ट्रा ठाहे छॾियो न। हाणे सम्झियमि छो आई आहे हिते। पाण मां सुठो कमु थी करायांव तव्हांखे, केॾो सुठो कमु आहे इहो। हा जाम सुठो आहे। हा पोइ घणी देरि में अचांव? अचो न, कलाक में अचो। ठीकु आहे अचांव थी। थैंक यू भाभी। मिलूं था भाभी। ॾिसो था न भॻवान छा इंसान आहिनि।